नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हैदराबाद में ख़बर ॾींदा हलूं त हैदराबाद में खाना बदहोश राइटर कैफ़े पारां सिंध म्यूज़ियम में मुनक़द थींदड़ अयाज़ मेले में किताबनि जो मेलो पिणु जारी रहियो आहे। अयाज़ मेले में सवें किताब नुमाइश जे लाइ रखियल हुआ। किताबी मेले में औरतुनि समेत सवें माण्हू पंहिंजे पंहिंजे पसंदि जा किताब ख़रीद कया। ॿिए पासे मेले में मुख़्तलिफ़ स्टॉल पिणु लॻाया विया आहिनि, जंहिंमें आयल महिमाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त इंटरनेट जे सहूलियत हुअण जे करे जेको मवाद उन में काफ़ी कुझु मिली वञे थो ऐं ॿियो जेको ही प्रोग्राम जिते जेकॾहिं कोशिशि थिए थी त उन में कामयाबी मिले पई। ऐं हिन मेले में हिकु सुजाॻी आहे, पढ़ण सां दिलचस्पी आहे, तइलीमी हवाले सां। जीअं कल्ह साईं सरदार शाह साहिब जन चयो त हिन जीअं शाह लतीफ़ी शनासाई जीअं अयाल शनासाई भी थियणु खपे त जीअं लाड़ो जेको शाइरी ऐं उनजे अमुन जे पैगाम बाबति हुजे। त किताबूं ख़रीद कयूं आहिनि। जीअं लतीफ़ शनासाई मुसलसल हुकूमती सतह ते थियो आहे त ट्रेंड थियो आहे ॿारनि में, उहो ॻाइनि बि था, पढ़नि बि था ऐं उन ॾे राग़िब बि आहिनि। जीअं त ऐं पाण एजुकेशन सां वाबस्ता आहियां त शागिर्दनि में इहा दिलचस्पी असांखे छा करिणो आहे। अॼु जे उस्ताद खे इहो ई करिणो आहे त जीअं त जदीद दौर में इलाही कुझु शयूं अट्रैक्टिव कनि थियूं त उन में उस्ताद जो किरदारु हिकिड़ो बहितर थिए थो त शागिर्द खे असीं उहे शयूं पेश कयूं त जीअं हू पॉजिटिव शयुनि ॾांहुं अचनि त इहा ई असांजी इल्म ॾांहुं वापसी थींदी, उहा ई बहितर। नौजवाननि खे मौक़ो थो मिले किताबनि वठण जो। जीअं हींअर बाज़ार लॻी वई आहे, असां आया आहियूं किताब ॾिसूं था पिया ऐं किताब ज़रूरु वठंदासीं, पढ़ंदासीं ऐं इहे मौक़ा मिलंदा असांखे। ऐं शेख अयाज़ हिकिड़ो तमामु वॾो शाइर हुयो, भिटाईअ खां पोइ ॿियो शाइर शेख अयाज़ आहे सिंध धरतीअ जो। ऐं बिल्कुलु हुन मां असांखे वॾो हिकिड़ो उत्साह पैदा थो थिए। हीउ जेको किताबी मेलो शेख अयाज़ जे नाले सां लॻो आहे त हिन जेको हींअर वक़्तु जेको माहौल आहे, इन माहौल में अहिड़नि मेलनि जी ज़रूरत आहे। बिल्कुलु ही जेको मेलो आहे, हीअ असांजी सम्झो हिकिड़ी सिख्या आहे, हीअ असांजी तरबियत आहे। असांजे समाज खे हिकिड़े इल्मी ऐं अदबी माहौल जी ज़रूरत आहे, छो त हींअर वॾो फुक़दान आहे। असांजो माण्हू तमामु हिकिड़ो अजीब सूरताल में आहे, सियासी ऐं हिकिड़े ऐं ॿियो ताज़ो जेको करोना वारो जेको मरहलो हो, माण्हू मुंझार जो शिकार हो, परेशानी में आलम में हो। हीउ जेको किताबनि जो मेलो आहे या किताबनि जो जेको माहौल आहे, इहो नौजवान जे लाइ, ख़ासि तौर ते नौजवान जे लाइ तमामु हिकिड़ो उत्साह जो सबबु आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन मेले में शेख अयाज़ जो नालो आयो आहे, इहो ज़बरदस्त शइ आहे त हिकिड़े वॾे किरदार खे असां माण्हुनि में मुतारिफ़ पिया करायूं। उहो सिंध जो अज़ीम किरदारु आहे, जेतिरो हुन ते तनक़ीद बि आहे, जेतिरो हुनजे लाइ केतिरा सवाल बि आहिनि, पर पोइ बि ज़ाहिर आहे त सिंध जो असासो आहे त असांखे ख़ुशी थी आहे त असां चऊं हींअर पीकाक वारे इदारे ते बीठो आहियां। माशाल्लाह हिननि तमामु महांगा किताब उहे बि हिकिड़ा माना ईअं सम्झो त रिआयती सेल में ॾियनि पिया। इहा वॾी ॻाल्हि आहे त सिंध जो माण्हू ऐं ख़ासि तौर ते हैदराबाद में रहंदड़ जेके माण्हू आहिनि उहे त जल्दी अचनि ऐं इन किताबनि खे वठनि। रिआयती मेलो आहे ऐं ख़ासि तौर ते हिकिड़ी शइ जेका ज़रूरत अचे पई त हिते अकेडमिक जेके किताब आहिनि, जेके स्कूलनि में ॿारनि पढ़ाया वञनि था, उहो मूंखे किताब नज़र कोन आया आहिनि, उन जी ज़रूरत आहे। उहो शायदि पोइ हिननि खे माहौल जेको आहे, हिन इल्मी या जेके तालीमी जेके मेला आहिनि, इन्हनि में शायदि अकेडमिक किताबनि जो माहौल कोन्हे, उहो बि हुजणु खपे, ज़रूरी आहे, ताकी जेके शागिर्द अचंदा यूनिवर्सिटियुनि जा, कॉलेजनि जा, उहे बि पंहिंजे ज़रूरतनि जा सिलेबस वारा किताब वठी। जेको न्यू जनरेशन आहे, असांजी नौजवान तबिको आहे, असां अॻे में ॿुधायो पियो वञे त किताबनि जो दौरु ख़तमु थी वियो, पर मां जेको ॾिसां थो कल्ह खां वठी त हिते वॾो चिटो ऐं तक़रीबन किताब घणो था। ऐं हीअ अहिड़े क़िस्म जूं जेके थियनि थियूं न अहिड़ा प्रोग्राम, उन में उन्हनि खे हिकिड़ी नई ॼाण, नई सुञाण मिले थी। हिकिड़ो नओं जेको आहे सो उन्हनि खे माना फ़िक्र ऐं फ़लसफ़ो हितां मिले थो, किताबनि जे सूरत में या तक़रीरुनि जे सूरत में या हे जेके राग जी सूरत में, कंहिं बि सूरत में उन्हनि खे हिकिड़ो नओं पैगाम मिले थो। हाणे इंटरनेट जो दौरु अची वियो आहे, जंहिं सबबु किताबनि जो शौक़ु घटिजी वियो आहे, पर अहिड़ा स्टॉल हुजण सां नौजवान में शौक़ु वधीक पैदा थिए थो। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।